नाज़रीन, प्रोग्राम ॾात अनोखीअ सां मां जो मेज़बान अमर पीरज़ादो। अॼु असांजे प्रोग्राम में जेका शख़्सियत आहे उहा कंहिं तारुफ़ जी मोहताज न आहे। पाण लेखक आहिनि, दानिश्वर, नक़ाद, शाह लतीफ़ जो पारखू, स्कॉलर ऐं हिकिड़ो सिंध जे जॾहिं बि साञा ऐं शऊर जी ॻाल्हि थी कजे त हू सिंध जो अॼु जे दौर में हिकु नुमाइंदो आवाज़ु आहे। तमामु सुठो ॻाल्हाईंदड़ बि आहे। संदसि 26 खनि किताब शाया थी चुका आहिनि। न सिर्फ़ु सिंध पाकिस्तान पर बैन अल-अक़वामी सतह ते पिणु स्कॉलर जी हैसियत में लेक्चर ॾींदा रहिया आहिनि ऐं बैन अल-अक़वामी सतह ते उन हवाले सां खेनि एवॉर्ड बि मिलियो आहे। पाकिस्तान जी जेका सक़ाफ़ती वफ़ाक़ियत जे हवाले सां संदन उर्दूअ में बि किताब शाया थियल आहे ऐं संदन तमामु हिकिड़ो ॻूढ़ो मुतालियो रहियो आहे। अदब हुजे, साइंस हुजे, फ़लसफ़ो हुजे या शाह लतीफ़ जे हवाले सां या जदीद सिंधी अदब जे हवाले सां, सियासत जे हवाले सां जॾहिं बि का ॻाल्हि थी थिए, जॾहिं बि के प्रोग्राम था थियनि त संदन मौक़ुफ़ खे तमामु एहतराम सां ॾिठो थो वञे। तव्हां सम्झी विया हूंदा मां ज़िक्र करे रहियो आहियां जामी चांडियो जो, जेके अॼु असांजा महिमान आहिनि। जामी, तव्हांखे दिलि जे गहराइनि सां भलीकार चऊं था ऐं अॼु तव्हां सां अदबी गुफ़्तगू करण जो असांजो आहे इरादो ऐं मुख़्तलिफ़ तव्हांजा शोभा रहिया आहिनि, सो सवाल बि मूं वटि घणा आहिनि। कोशिशि कंदासीं त उनखे समोए सघूं। सभ खां पहिरियों त तव्हांखां मां इहो पुछंदुमि त अदब जे हवाले सां तव्हांजो अचणु अदबी दुनिया में कीअं थियो, थोरो मुख़्तसर हिन हवाले सां ॿुधायो त वरी पोइ सवालनि जो वधीक सिलसिलो जोड़ियूं था। अमर, वॾी महिरबानी। ऐं सभ खां अॻु में त मां तव्हांखे थोराइतो आहियां त तव्हां पंहिंजे निहायत ख़ूबसूरत प्रोग्राम ॾात अनोखी में मूंखे बि शामिलु कयो आहे। महिरबानी। ऐं अॼोके दौर में ज़रूरत बि आहे त संजीदा अदबी मुकालमा, अदबी गुफ़्तगू, अदबी परख जा प्रोग्राम थींदा रहनि। मां पाण खे इन हवाले सां अमर इंतिहाई ख़ुशि नसीब सम्झां थो त मुंहिंजो घर मुंहिंजो जनमु हिकिड़े अहिड़े घर में थियो जंहिंमें रुॻो किताब ई किताब हुआ। ऐं मुंहिंजो वालिद साहिबु, हूअं त असांजो ख़ानदान गुज़िरियल 4 पीढ़ियुनि खां हिकिड़ी इल्मी घरानो रहियो आहे, पर ज़ाहिर आहे त बाबा खां अॻु जा जेके नस्ल 2 नस्ल हुआ उहे मज़हबी इल्म जे हवाले सां हुआ। छो मुंहिंजो पढ़णु ॾाढो देवबंद मां पढ़ियो ऐं त उहा हिकिड़ी ॿी रिवायत हुई ऐं रिवायती इल्म हुआ। पर मुंहिंजो वालिद साहिबु पाण हिकिड़ो फ़ारसी जो शाइर बि हो, सिंधी जो शाइर बि हो, फ़ारसीअ जो अरबी अदब जो वॾो आलिम बि हो, प्रोफेसर हो। त मुंहिंजी अखि जंहिं घर में खुली उहो घर किताब ई किताब हुआ। असांजा ॼण त घर जा भाती जेके घर में हुआ उहे त हुआ ई हुआ, पर असुल में घर जा भाती सभु शाइर अदीब हुआ ऐं फ़लसफ़ी हुआ, दानिश्वर हुआ, तारीख़ जा वॾा माण्हू हुआ। त असांजे ॿारोतण खां इहो माहौल मूं ॾिठो। पोइ जीअं थिए थो त सभिनी भेणनि भाइरनि में साॻियो रुझान नथो अचे, पर पंहिंजे सभिनी भेणनि भाइरनि में इहो पंहिंजे वॾनि वारी रिवायत या पंहिंजे वालिद साहिब वारो मिज़ाज, उहो जेको अदब जो ऐं तख़लीक़ियत जो, इल्म जो, उहो मुंहिंजे ॼण त हिसे में आयो। मूं उन में दिलचस्पी वरिती। पर घर खां पोइ वरी जेका ॿियो जेको मुख़्तसर लफ़्ज़नि में जेकॾहिं मां चवां त मां 1981 में कैडेट कॉलेज पेटारो पढ़णु वियुसि। जेतोणीकि मां उन खां अॻु में बि जेतिरो को ॿारु सुठो पढ़ी सघे थो त मां उन खां वधीक पढ़ंदो हुउसि। मां तमामु घणो पढ़ंदो हुउसि, पंहिंजी उमिरि खां वधीक पढ़ंदो हुउसि। मुंहिंजो शौक़ु हूंदो हो कोर्स पढ़ंदा हो या ॿियो निसाबी किताबनि में दिलचस्पी एॾी घणी न हूंदी। मां उहो बि सुठो ॿार हुउसि, पर माना उहो पंहिंजे हर ज़माने में सुठनि शागिर्दनि में हुउसि। पर मुंहिंजी बुनियादी अविलियत ऐं मिज़ाज जेको आहे उहो अदब पढ़णु, शाइरी पढ़णु, अफ़साना, कहाणियूं, दास्तान, नाविल ऐं संजीदा त अदब इहो बि थिए थो तख़लीक़ी, पर जेके ख़ालिस ग़ैर अफ़सानवी ऐं ग़ैर शाइराना जेके मौज़ू थियनि था, ठोस इल्मी, उहे मूं बाद में पढ़णु शुरू कया। पर शुरूआति तां थी। ऐं मुंहिंजो वालिद साहिबु जीअं त पाण शाइर हो त इन करे मां नंढपण में शाइरी ॾांहीं माइल थियुसि ऐं मुंहिंजो तख़ल्लुस जामी तख़ल्लुस, मुंहिंजो नालो जावेद आहे। अच्छा। इन करे मुंहिंजो जामी तख़ल्लुस हो। इन करे उहो मां बाबा उरूज़ सेखारियो, छंद सेखारियो, पोइ वरी शाइरी में तरह ॾींदो हो, पोइ उन ते मां शयूं लिखंदो हुउसि। त नंढपण में जीअं को ॿारु पंहिंजे उत्साह सां सफ़र अॻिते हली मूं कहाणियूं लिखियूं। कुझु शाइर बि थियूं उन ज़माने में, इबरत मैगज़ीन वग़ैरह में, ॿियनि मिसालनि में।
पोइ जेको ॿियो दौरु घर खां पोइ जेको मां मुख़्तसिर चवां त मां 1981 में कैडेट कॉलेज पेटारो पढ़णु वियुसि ऐं पेटारो ज़ाहिर हूअं त हिकिड़ो फ़ौजी कॉलेज आहे उन ऐं हिकिड़े तख़लीक़ी मिज़ाज जे हिकिड़े अदबी मिज़ाज जे जमालियाती मिज़ाज जे ॿार जे लाइ ॾुखियो आहे कंहिं कैडेट कॉलेज में पढ़णु त उहा त ख़ैर ॿी दुनिया आई पर मुंहिंजी ख़ुशबख़्ती इहा आई त मूंखे उते वरी हिकिड़ा अहिड़ा अदब जा ख़ुदि अदीब हुआ शाइर हुआ ॼाणू हुआ वॾा ख़ासि तौर ते उर्दू अदब जे हवाले सां मिसाल तौरु उर्दू जो वॾो मशहूरु शाइर ऐं मशहूरु नक़ाद मुख़्तार करीमी साहिबु मुंहिंजो उस्तादु रहियो ऐं मां उनजी सोबत में तमामु घणो दिलचस्पी जॾहिं शागिर्द खे दिलचस्पी हूंदी आहे त पोइ उस्तादु हुनजे लाइ उस्तादु बणिजी पवंदो आहे ईअं मिसाल तौरु उन ज़माने जा जेके उर्दू जा नुमाइंदा नवां शाइर उभरिया हुआ उन्हनि मां इतफ़ाक़ सां 3 शाइर असांजे पेटारो में नवां लेक्चरर थी आया हुआ उर्दू जो उन ज़माने जा जेके सफ़े अवल जा नवां उभरंदड़ शाइर हुआ अतीक जिलानी साहिबु हैदराबाद जो आहे तमामु भलो शाइर आहे सरबत हुसैन नसरी नज़म में उर्दू में हुनजो वॾो हिकिड़ी हैसियत आहे उहो हुते अपॉइंट थी आयो हो रफ़ीक अहमद नक्श जेको बाद में गुज़ारे वियो अफ़सोसनाक ॻाल्हि थी पर निहायत भलो शाइर हो त इहे पेटारो जी ज़िंदगी में त मूंखे पेटारो शायदि मां पेटारे में रही कोन सघां हा जेकॾहिं मूंखे इहो अदबी माहौल न मिले हा ऐं ख़ुदि सिंधी जो उस्ताद सां जो प्रोफेसर सलीम मंगी साहिबु हो निहायत अदब जो ॼाणू हो अब्दुल मजीद कुरैशी शाहिद तख़लुस लिखंदो हो उहो पाण शाइर हो पर सिंधी खां वधीक उर्दू वारनि अदीबनि सां मुंहिंजी वधीक वेझड़ाई रही ऐं वधीक मूंखे उन मां उत्साह मिलियो छो त बराबरि त उते कॉलेज जी लाइब्रेरी में लियाकत रिज़वी बाद में असांजो दोस्त पेटा लाइब्रेरियन रहियो उनजी ख़बर आहे त मुंहिंजे बारे में मुंहिंजे ज़माने जे शागिर्दनि खे ख़बर आहे जेके बि ॿुधंदा हूंदा त इहो मशहूरु हूंदो हो त जेकॾहिं कंहिंखे लाइब्रेरी में किताबु न मिले त पुछंदा हुआ मूंखां अची त फ़लाणो किताबु कहिड़े कबट में आहे त मां चवंदो फ़लाणो किताबु फ़लाणे कबट जे फ़लाणे खाने में पियो आहे त मुंहिंजो ईअं जुनून हूंदो हो पढ़ण सां पर रांदियुनि में मां कॾहिं बि सुठो कोन रहियुसि ऐं रांदियुनि में मूंखे कॾहिं शौक़ु बि न रहियो इन करे रांदियुनि जे खाते में सज़ाऊं बि खाधमि त रांदियूं खेॾणियूं पवंदियूं पर मां न खेॾंदो हुउसि घणी महिल शौक़ु न हूंदो हो म्यूज़िक मां उते सिखियो ऐं उस्ताद मुकेश सानी हैदराबाद जो वॾो ॻाइणो हूंदो हो कंपोज़र हूंदो असां वटि उस्तादु हो मूंखे शौक़ु हूंदो हो पेंटिंग मुंहिंजी पेटारे वारा दोस्त तव्हांखे हैरत थींदी ॿुधी त पेटारे में जेके मुंहिंजा हमअसर हूंदा उन्हनि वटि मुंहिंजी अॼु बि सुञाणप जेका आहे उहा हिकिड़े लेखक सां गॾोगॾु मुसवर वारी आहे मां पंहिंजे कॉलेज जो माना जेके शागिर्द सतह ताईं जेतिरो को माण्हू सुठो मुसवर थी सघे थो मां सफ़े अवल जो मुसवर उन खां पोइ हाणे न पोइ इहा शइ ॿुधायां थो तव्हांखे बाद में पोइ सो बहरहाल इहो शौक़ु रहियो हाणे मुंहिंजी धीउ रोमासा तमामु सुठो इहो करे थी ऐं मुंहिंजो वॾो भाउ पंहिंजे ज़माने जो वॾो मशहूरु आर्टिस्ट हो अताउर रहमान त पेटारे वारो दौरु थियो ऐं मां आख़िरी ॻाल्हि पूरी कयां जॾहिं मां पेटारो खां निकिरी आयुसि त इहो जेको अदबी ज़ौक़ु आहे जेको ऐं इल्मी उन में इल्म जो वाधारो थियो अदब सां गॾोगॾु त मुंहिंजे लाइ नंढपण में दुनिया ख़तमु थी वेंदी अदब ते अदब ई खां ई दुनिया शुरू थींदी हुई अदब ते ख़तमु थींदी हुई पर पोइ अॻिते हली सम्झ में आयो त अदब तमामु ग़ैर मामूली ॻाल्हि आहे पर अदब नाकाफ़ी साबित थींदो जेकॾहिं उन सां गॾु आदर्श न हूंदा ऐं समाज खे सम्झण जो फ़हम न हूंदो ऐं इल्मु न हूंदो सभ खां वॾी ॻाल्हि आहे तनक़ीदी शऊर न हूंदो त पोइ उहो जेको बाद में जेको मां पेटारो मां निकिरी आयुसि त मां सम्झां थो त जेके 2 माण्हू मुंहिंजे हूं त बोए साहिब हुन में शामिलु आहे मां 3 शामिलु करे सघां थो हुन में त साईं मोहम्मद इब्राहिम जोयो जंहिंसां मुंहिंजी सॼी शौरी हयाती उनजे छांव में गुज़री उहो मुंहिंजे लाइ हिकिड़ी दुनिया नई खणी आयो थिंकर्स लाइब्रेरी जा किताब उन सां सोबत एॾो बाज़ारो माण्हू ऐं हिकिड़ो शफ़ीक़ इंसानु ॾाहो माण्हू नसलनि जो उस्तादु त मुंहिंजो बि उस्तादु रहियो पलीअ साहिब सां सोबत ज़िंदगी में डिघी ॼण त रही सियासी बि रही तंज़ीमी बि रही 2 ॾहाका खनि ऐं ज़ाती तरह त जीअं जेल मां निकिरी आयो 87 खां वठी आख़िरी ज़माने ताईं आख़िरी ॾींहंनि ताईं ईअं ई रही उहो ग़ैर मामूली माण्हू हो सियासतदान सां गॾोगॾु आलिम वॾो हो अदीब हो ऐं हिकिड़ी मुतहरिक यूनिवर्सिटी हो हिकिड़ी पूरी ऐं डॉक्टर अलादाद डॉक्टर बोहे साहिब जो मुंहिंजे वालिद साहिब सां तमामु गहरो तालुक़ु हो बोहे साहिब बाबा खे पंहिंजो उस्तादु चवंदो हो ऐं बोहे साहिब पंहिंजे इंटरव्यूज़ में चयो आहे ऐं लिखियो आहे त बाबा इहो जेको टॉपिक हो जंहिं ते हुन PhD कई उनखे बाबा ॾिनो सिंधी ॿोली जो समाजी कारज इहो हुनखे मौज़ू बाबा ॾिनो हो जेको साईं पाण पंहिंजे इंटरव्यूज़ में चयो आहे त उहो बाबा सां विझलाई त मुंहिंजी उन सां अदबी तनक़ीद जे करे मुंहिंजो वधीक शौक़ु हो त मां सम्झां थो त इहा मुंहिंजी वॾी ख़ुशबख़्ती हुई ऐं जो अहिड़ा माण्हू
ऐं पोइ उन में घणा माण्हू आहिनि। कंबर में डॉक्टर मोहब्बत बुल्लो तमामु हिकिड़ो ॾाढो माण्हू हो, ऐं जेतोणीकि उनजो उन ज़माने ताईं अदब सां एतिरो तालुक़ु न हो। हुनजी बुनियादी दिलचस्पी फ़लसफ़े सां हुई ऐं साइंस सां हुई। अदब सां हुनजी एतिरी गहरी वाबस्तगी न हुई, ऐं लिसानियात सां बाद में डेवलप कई। त मतिलबु त घर जो माहौल, पहिरीं वालिद जी तरबियत, पोइ पिटारो में अहिड़ा उस्ताद, पोइ उन खां पोइ हिकिड़ी दुनिया सॼी खुली वई। ऐं उहो दौर बि अहिड़ो ई हो, 80 जो ॾहाको, पूरो ॾहाको, 70 जो आख़िरी ज़मानो, 80 जो ॾहाको, 90 जो ॾहाको, इहे सिंधी समाज जे वेझे माज़ी जा वॾा मुतहरिक ॾहाका आहिनि, जंहिं ज़ाहिरात रुॻो मुंहिंजी न पर नसलनि जी ऐं हिकिड़े माण्हुनि जी तरबियत में रोल प्ले कयो। त मुंहिंजो जेको अदब ऐं इल्म सां जेको ग़ैर मामूली जेको चाह त नंढड़ो लफ़्ज़ आहे, इश्क़ जंहिंखे चवां, उहो इन तरह मां सम्झां थो त ख़ुशबख़्ती सम्झां थो त नंढी उमिरि खां शुरू थी वियो, ऐं उहो उमिरि सां वधंदो ई रहे थो, उन में घटिजण जो इम्कान कोई कोन्हे। न तमामु सुठो तव्हां समोयो पंहिंजे नंढपण खां वठी हिन वक़्तु ताईं। मां तव्हांखां इहो पुछणु चाहींदुमि, जीअं तव्हां ॿुधायो तव्हां तमामु मुताले वारा माण्हू रहिया आहियो ऐं मुख़्तलिफ़ फ़लसफ़ा तव्हां ॾिठा, मुख़्तलिफ़ फ़िक्रनि जो तव्हांजो मुतालो थियल आहे। तव्हांजे ॻाल्हाइण मां, तव्हांजे लेक्चर्स मां असांखे रोशन ख़्याली, तरक़ी पसंदी, इहे सभु शयूं मिलंदियूं आहिनि। तव्हांजो पंहिंजो हिन उमिरि में स्कूल ऑफ थॉट या नज़रियो किथे बीठो आहे? तव्हां अॼु कहिड़े सोच जा हामी आहियो? ॾिसो, मां वरी उन पंहिंजी ख़ुशबख़्ती खे ई कोट कंदुसि त मां सम्झां थो, ऐं इहा ॻाल्हि मां पंहिंजी नंढड़नि चई रहियो आहियां, नौजवाननि खे बि, त जे बुनियादी सुवाल नंढी वहीअ में माण्हू सम्झी वेंदो ऐं उकलाए ईंदो, त पोइ ज़िंदगी सजाई गुज़ारणु ऐं हिकिड़ी सफ़लायती गुज़ारणु ऐं कारज भरी गुज़ारण में वधीक सवलाई थींदी। त मां जंहिं घर में अखि खोली, मुंहिंजो वालिद साहिबु पहिरीं मज़हबी आलिम हो, पोइ उन मां हैदर जतोई जी सोबत में उहो तरक़ी पसंदि थियो, ऐं पोइ सॼी उमिरि ग़ैर मज़हबी रहियो ऐं तरक़ी पसंदि ऐं मार्क्सी फ़िक्र सां रहियो। ईअं जेके बुनियादी उस्ताद जेके बाद में जोए साहिबु ऐं पलीजो साहिबु, ख़ासि तौर ते मां ॿिनि माण्हुनि खे कोट कयां थो, उहे त मां इहा ॻाल्हि पंहिंजे बिल्कुलु शऊरी ज़िंदगी जे इब्तिदाई ज़माने में ई ऐं हिकिड़े वसी मुताले सां, पढ़ण सां, कढ़ण सां ऐं इन सॼे पंध में सम्झी वरिती, ऐं अॼु ताईं मां उन में आहियां। त मां पंहिंजो पाण खे अॼु बि बुनियादी तौर ते मार्क्सिस्ट ई सम्झां थो। सही। ऐं मां सम्झां थो त हाणे ज़ाहिर आहे मार्क्सिज़म को फ़क़ति मार्क्स जे किताबनि जो नालो न आहे, हिकिड़ी ज़िंदह नुक़्ते नज़र आहे, हिकिड़ी ज़िंदह क्रिटिकल थियोरी आहे, जेका हर दौर जे अंदरि उन फ़िक्र जे बुनियादनि खे अॻिते खणी ऐं पंहिंजे हमअसर दौर ऐं मुस्तक़बिल जो तजियो करे पंहिंजे लाइ राहूं मुतयन करे थी। इन खे चइबो आहे मार्क्सिज़म। घणनि माण्हुनि जे ख़्याल में मार्क्स जा कौल मार्क्सिज़म आहे, ऐं ईअं बिल्कुलु न आहे। ऐं त इन करे मार्क्स जो बि मार्क्सिज़म जे अंदरि ऑपरेट करे थो, ऐं मार्क्स जा किताब बि मार्क्सिज़म जे अंदरि आहिनि। जेतोणीकि मार्क्स पाण खे कॾहिं कोन मार्क्सिज़म चयो हो, इहो एंजल्स जो जोड़ियल इस्तिलाह हो। त मां सम्झां थो त ऐं साॻी तरह मार्क्सिज़म में उहा शइ अची वई डायलेक्टिकल सेंस में, त मां पंहिंजो पाण खे बुनियादी त मुंहिंजो काइनाती नुक़्ते नज़र उहो साइंसी आहे, उहो कतई मज़हबी न आहे, उहो कतई बि वहमी न आहे, उहो कतई बि इख़्तिराई न आहे। ऐं घणा माण्हू लिकाईंदा आहिनि, मां तव्हांखे ख़बर आहे लिकाइण वारो माण्हू न आहियां। मां हिन समाज में इहा ॻाल्हि हमेशह चिटी बीहारणु चाहींदो आहियां त माण्हुनि खे ॿुधायो त तव्हांजो साइंसी नुक़्ते नज़र आहे, ऐं हीअ जेका वहमनि में ऐं जेका एतक़ादनि जी दुनिया आहे, या समाज में माण्हुनि खे जहालत में वठी वञे थी। मार्क्सिज़म खां अॻिते इन करे मां सम्झां थो मुंहिंजो काइनाती नुक़्ते नज़र डायलेक्टिकल ऐं साइंटिफिक आहे, ऐं मुंहिंजो समाजी नुक़्ते नज़र, समाजी जो चवां थो त इन में सियासत बि अची वई, इन में मईशत बि अची वई, इन में कल्चर बि अची वियो, इंसानी ख़्याल बि अची वियो, इंसानी तबक़ाती सवाल बि अची वियो, इन में क़ौमी सवाल बि अची वियो, इन में इंसानी ज़िंदगी जा सभई पासा था अची वञनि। त उहो नुक़्ते नज़र मुंहिंजो बुनियादी तरह मार्क्सी आहे, छाकाणि त मां नथो सम्झां त इंसान ज़ात उन खां अॻिते वञी को अञा अहिड़ो को फ़िक्री ढांचो नओं डेवलप कयो आहे जेको बुनियादी सवालनि खे उन खां वॾी सतह ते एडवांस लेवल ते एड्रेस कंदो हुजे। इन करे मां हिकिड़ो लकीर जो फ़क़ीर क़िस्म जो, हिकिड़ो ऑर्थोडॉक्स क़िस्म जो, मैकेनिकल मार्क्सिस्ट न आहियां। मां हिकिड़ो साइंटिफिक ख़्यालु रखंदड़ हिकिड़ो मार्क्सिस्ट सम्झां थो पंहिंजो पाण खे, जेको सम्झे थो त इहो जेको नुक़्ते नज़र आहे, जेको फ्रेमवर्क आहे, जेको डायलेक्टिकल थियोरी आहे ऐं तारीख़ जो नुक़्ते नज़र आहे, इहो साइंसी आहे ऐं साइंसी बुनियादु रखंदड़ आहे, ऐं इन खां एडवांस अञा नुक़्ते दुनिया में साम्हूं न आया आहे।
तमामु ख़ूबसूरत जामी तव्हां पंहिंजे नज़रिए खे एलेबोरेट कयो। हाणे वक़्तु थियो आहे हिकु नंढी साईअ जो, साईअ खां पोइ जामी चांडियो सां गुफ़्तगूअ जो सिलसिलो जारी रखंदासीं। नाज़रीन, साईअ खां पोइ वरी हाज़िर आहियूं ऐं जामी चांडियो सां फ़िक्र अंगेज़ गुफ़्तगूअ जो सिलसिलो जारी आहे। जामी, अवां सिंधी अदब जा हिकिड़ा नक़ादब रहिया आहियो ऐं क्लासिकल अदब हुजे या जदीद पोस्ट मॉडर्निज़म जो जेको दौरु आहे उन में जेको अदब सिरजी रहियो आहे, उन हवाले सां तव्हां छा चवंदव त अॼु जे जेको अदब आहे उहो, जीअं तव्हां 70 ऐं 80 जे ॾहाके जी ॻाल्हि कई, पर अॼु जॾहिं असां 2024 में वेठा आहियूं त अॼोके दौर जे अदब खे तव्हां कीअं था ॾिसो, उन में कहिड़ियूं ख़ूबियूं आहिनि ऐं कहिड़ियुनि शयुनि ते खेनि अञा ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे जंहिंमें बहितरीअ जी गुंजाइश तव्हां सम्झो था? सही ॾिसो अमर, तव्हां पाण बहितर ॼाणो था त सिंधी अदब जी लॻभॻि हिकिड़ी रिकॉर्ड ते मौजूदु 1000 साल हिकिड़ी तारीख़ मौजूदु आहे। सही ज़ाहिर आहे त उहा 19वीं सदी खां अॻु घणे भाङे शाइरी पई आहे ऐं मुख़्तलिफ़ रिवायतूं आहिनि, पर क्लासिकल दौर जी जेका वॾे में वॾी जेका रिवायत आहे उहा तसव्वुफ़ जी शाइरी आहे। जेतोणीकि लोक अदब बि हुयो, जेतो रज़मिया शाइरी बि हुई, जेतोणीकि मज़हबी शाइरी बि हुई, इहे सभु रंग हुआ उन में। पर जेका क्लासिकल दौर जो सभ खां वॾो जेको रंग आहे ग़ैर मामूली, उहो तसव्वुफ़ी शाइरी में ऐं उनजो सभ खां वॾो हिकिड़ो जेको उरूज आहे उहो शाह लतीफ़ आहे। हाणे ज़ाहिर आहे त तसव्वुफ़ बुनियादी तौर ते ज़िंदगी जे सवालनि खे ईअं नथो खणे हक़ीक़त सां या हक़ीक़त पसंदीअ सां या हक़ीक़त शनासीअ सां जीअं जदीद दौर जे अदब खयों। इंसानी ज़िंदगी जा सुवाल उन ईअं उहो ज़ाहिर ख़्याल जी दुनिया आहे, तख़यल जी दुनिया आहे। इन करे उहा निहायत हसीन आहे, उन में जमालियात आहे, उन में तख़यल आहे, उन में हसीन ख़्याल आहिनि। ऐं शाह लतीफ़ जो कमाल हो त उन हिकिड़े ख़याली ऐं हिकिड़े आइडियलिस्टिक क़िस्म जे प्लेटो वारी जेको आइडियलिज़म आहे, यानी हक़ीक़त खे ख़्याल सम्झणु ऐं ख़्याल खे हक़ीक़त सम्झणु, इन ज़मीन में बि शाह लतीफ़ कमाल करे छॾियो त हुन तसव्वुफ़ जे फ़िक्र खे ज़िंदगीअ सां एॾो हमाहंग करे छॾियो ऐं उनखे एतिरो ज़िंदा फ़िक्र करे छॾियो जो उहो तव्हांखे जेको पाण चई त वखर सो वहा जो पए पुराणो न थिए। इहो ई सभु आहे त क्लासिकल दौर जो हिकिड़ो दौरु, उन ते बाद में ॻाल्हाए सघूं तफ़सील सां। जदीद दौर जेको सिंधी अदब जो 19वीं सदी खां ॾिसूं था असां शाइरी में, त ख़ासि तौर ते पोइ नसर में बि, अफ़साने में, कहाणी में ऐं ॿियनि समूरनि ग़ैर अफ़सानवी सिन्फ़ुनि में, अदबी तनक़ीद में, तहक़ीक़ में, सभिनी शोबनि में ज़ाहिर आहे हिकिड़ो भरपूर दौरु आहे। हाणे इहो जेको दौरु हो, जेको दरअसल दुनिया में आयल नई निशात सानिया, दुनिया में हिकिड़े नए नुक़्ते नज़र जंहिंखे तव्हां चओ था अकुली इनकलाब, एज ऑफ रीज़न, एज ऑफ इनलाइटमेंट ऐं उनजा नाला मुख़्तलिफ़ आहिनि, ऐं सुजागी नई सुजागी जो दौरु, उहो दरअसल छा हो? दरअसल नई सुजागी जो दौरु हो त अदब खे देवताउनि, ॾंद कथाउनि ऐं इख़्तिराह ऐं ख़्याल खां कढी हक़ीक़त सां जोड़िजे ऐं उन में बुनियादी हैसियत देवताउनि ऐं ख़ुदाउनि जे बजाए इंसान खे ॾिजे ऐं इंसान पंहिंजी बुनियादी क़ुवत हिकिड़े फ़र्ज़ी, हिकिड़े डिवाइन रीज़न खे सम्झण जे बजाए पंहिंजे इंसानी इस्तदलाल ऐं पंहिंजे अकुल खे बुनियादी क़ुवत सम्झे ऐं पंहिंजे अहसास ते भाड़े पंहिंजे अहसास जो इज़हार करे। इन करे इन सॼे दौर ज़ाहिर आहे त हिकिड़ो अदब में सॼी दुनिया में हिकिड़ो नओं दौरु आणे छॾियो। उन दौर में सिंध बि दाख़िल थी, उहा ॿी ॻाल्हि आहे, सिंध खणी थोरो पोइ थी ऐं पर बहरहाल सिंध एतिरो देरि बि कोन कई। 19वीं सदी जो आख़िरी अधु ऐं 20वीं सदी त पूरी इन दौर जी आहे। त उन में सिंधी अदब उहे सभई मौज़ू हथ में खयां। हाणे तफ़सील वञिबो त तमामु घणी ॻाल्हि थी वेंदी। त शाइरी में तव्हां ॾिसंदव त अयाज़ साहब त ज़ाहिर आहे उनजो हिकिड़ो उरूज आहे, पर अयाज़ साहब खां अॻु में बि तव्हां ॾिसंदव त गदाई आहे, किशन चंद बेवस आहे, ख़ुदि अयाज़ साहब जो उस्ताद खेलदास फ़ानी आहे, जतोई हैदर बख़्श आहे। हालांकि जतोई साहब जी खणी शाइरी जे अंदरि फ़नी मयार एतिरा खणी असां न बि ॾिसूं, पर उहे पंहिंजे ज़माने में त वॾा ग़ैर मामूली मौज़ू हुआ, तरक़ी पसंदी जा। इन करे हैदर बख़्श जतोई खे सिंधी ॿोलीअ जे अवाइली इब्तिदाई तरक़ी पसंदि शाइरीअ जे नक़ीबनि में शुमार करण खां सवाइ अॻिते माण्हू कोन सघंदो। इहे सभु शयूं थी रहियूं। गीत में ॾिसो, तव्हां ॾिसो
दुखायल हो, ऐं ख़ुदि नारायण शाह अयाज़ साहब खां अॻु जो आहे। हिकिड़ो पूरो दौरु आयो, ईअं ई कहाणी में आयो, नावल में आयो, अफ़साने में आयो, ऐं तनक़ीद में आयो, ग़ैर अफ़सानवी सिन्फ़ुनि में आयो, सवान हयात में आयो, तर्जुमनि में आयो, हिकिड़ो पूरो दौरु आयो। माना सिंधी अदब बि उन जदीद दौर में दाख़िल थियो जंहिं जदीद दौर नई दुनिया खे ॾिसण जी कोशिशि कई हुई नई अखि सां, ऐं नई दुनिया पैदा करण जी, नई दुनिया जी तख़लीक़ ऐं तरवीज जे लाइ अदब पंहिंजो पाण वॾो किरदारु अदा कयो। त सिंधी अदब बि पंहिंजे समाज जी अदावत उन बुनियाद ते करणु शुरू कई, ऐं उन में निहायत ग़ैर मामूली पंध आहे, जुज़वियात में वञण जो टाइम न आहे। हाणे जेको तव्हांजो सुवालु आहे त अॼोके दौर जे अंदरि, हाणे अॼोको दौरु हिकिड़ो अॼोको दौरु मजमूई तरह, रुॻो सिंध जो सुवालु न आहे इहो अॼोको दौरु मजमूई तरह सॼी दुनिया में इहो हिकिड़े धुंध जो दौरु आहे। छाकाणि त क्लासिकल दौर खां जॾहिं दुनिया जदीद दौर में दाख़िल थी रही हुई त उहा शिफ्ट सवली हुई, छाकाणि त हिकिड़े ख़याली दुनिया खां हिकिड़े हक़ीक़त पसंदी जी दुनिया में दाख़िल थियण जो ज़मानो हो, ॾंद कथाउनि मां फैक्ट में दाख़िल थियण जो ज़मानो हो, मावराई दुनिया, तसवराती दुनिया खां हिन जीअरे इंसानी समाज खे ॾिसण जी जो ज़मानो हो, ऐं माफ़ोकुल फितरत हस्तियुनि खे ॾिसण जे बजाए इंसानी क़ुवतुनि, इंसानी ज़िंदगी, इंसानी जज़्बनि, इंसानी अकुल, इंसानी हुस्न खे उभारण जो ज़मानो अची वियो, महसूसात जो तख़युल इंसान। हाणे जेका पेचीदगी आहे अॼोके दौर जी, उन जो में सिंधी अदब खे बि मसइला साम्हूं दरपेश आहिनि ऐं दुनिया सॼी खे आहिनि। उहो कहिड़ो आहे त पोस्ट मॉडर्न निज़म त थियो खणी थियोराइज़ेशन थी, इन करे पोस्ट मॉडर्निज़म का हिकु थ्योरी न आहे। पोस्ट मॉडर्निज़म हिकिड़नि 5-7 मुख़्तलिफ़ थियरीज़ जो कॉम्बो आहे, हिकिड़ो मजमू आहे। पाण पोस्ट मॉडर्निज़म ऐं सच का थ्योरी न आहे। पोस्ट मॉडर्निज़म हिकिड़ी रेनबो आहे, हिकिड़ी इंडल ठाहे मुख़्तलिफ़ थियोरीज़ ऐं नज़रियनि जी जेका, ऐं उन में दिलचस्प ॻाल्हि कहिड़ी आहे त इहे जेके थियोरिफिकेशन आहे इहा सिचुएशन्स खां बाद जी पैदावार आहे, यानी सूरत हालूं पहिरीं ठही चुकियूं आहिनि ऐं उनखे अदबी नक़ाद या उनखे फ़लसफ़ी या उनखे पंहिंजे वक़्त जा समाजी साइंसदान ऐं मुफ़क्किर उनखे थियोराइज़ कनि था। सिचुएशन पहिरीं पैदा थिए थी ऐं उनखे थियोराइज़ बाद में कयो, पर जेका पोस्ट मॉडर्निटी आहे, यानी हिकिड़े पासे उनखे थियोराइज़ करण जो अमल आहे जेको इल्मी आहे, फ़लसफ़ियाना आहे ऐं अदब सां उन तालुक़ु आहे। ॿिए पासे उहा सिचुएशन आहे जंहिंमें अॼोको इंसानु पंहिंजे ज़िंदगी जा सुवाल खणी जी रहियो आहे। हाणे उहे सुवाल ज़ाहिरा हिकिड़ी ॻाल्हि तय आहे त अदब वरी वापसि त कोन मोटी वेंदो ॾंद कथाउनि ॾे, अदब वापसि त कोन मोटी वेंदो वरी देवताउनि ऐं ख़ुदाउनि ॾे, अदब वापसि त कोन वरी मोटी वेंदो परिन ऐं जलपरिन ॾे, अदब अलफ़ कोन मोटी वेंदो। अदब खे ज़िंदगी में ई पंहिंजे तख़लीक़त जो इज़हार करिणो आहे, इंसान सां वाबस्ता सुवालनि ऐं महसूसात ऐं अहसासनि ऐं हक़ीक़तुनि खे पेश करिणो आहे। त अॼोके दौर जो सुवालु अमर इहो आहे, वॾो अहम सुवालु इहो आहे त ॿ बुनियादी हासिलात हुयूं हिन जदीदियत जे सॼे दौर जो, मॉडर्निटी जेका आई, एज ऑफ रीज़न जेको आयो, इंसान खे मरकज़ी हैसियत हासिल थी तारीख़ में पहिरियों दफ़ो बतौर एपिस्टीम जे, अॻ में बि हुई, फ़र्दनि किन जायुनि ते हुई, पर हिकिड़े पूरे दौर जो एपिस्टीम इहो हुजे, इहो पहिरियों दफ़ो थियो। इन में अदब आयो, इन में फ़लसफ़ो आयो, इन में सियासत आई, इन में इनकलाब आया, इन में मईशत आई, इन में घणा फ़िक्र सकाफ़त आई, इहे सभु सुवाल इन में आया। हाणे अॼोके दौर त ॿ शयूं हुअण जो हासिल मेनली इंसान जी मरकज़ी हैसियत ऐं इंसान जे अकुल जी मरकज़ी हैसियत, एज ऑफ रीज़न। हाणे छा आहे, हाणे जेका असां तव्हां हयाती गुज़ारियूं था, ख़बर पए थी त असां हिकिड़ी अहिड़ी सूरत हाल में हयाती गुज़ारियूं था जिते असां सानवी बणिजी विया आहियूं, बाज़ारूं अहम बणिजी वियूं आहिनि, औज़ार अहम बणिजी विया आहिनि, गैजेट्स अहम बणिजी विया आहिनि, टेक्नोलॉजी अहम बणिजी वई आहे, उहा अहम बणिजी वई आहे, मालूमात जी फरावानी अहम बणिजी वई आहे, ऐं इन सॼे मईशत जो हे जेको सरमाएदाराना जेको पूरो वहिंवार आहे इहो अहम बणिजी वियो आहे। त हाणे इंसान जेका हज़ारनि सालनि खां पोइ पहिरियों दफ़ो बतौर एपिस्टीम जे ऐं बतौर हिकिड़ी हक़ीक़त जे पंहिंजी जेका हैसियत हासिलु कई हुई, उहा हैसियत पोस्ट मॉडर्निटी उन खां वरी खसे रही आहे। ऐं हीउ जेको इंसान जो जेको दौरु हो जंहिंमें हुन सम्झो त 15वीं सदी खां वठी यको 18वीं सदी ताईं 19वीं ताईं जेको हीउ जेको दौरु हुनखे गुज़ारियो, जंहिंमें हुन पंहिंजे अकुल खे बुनियादी ऐं पंहिंजे वजूद खे बुनियादी सुवाल पे सम्झो, पोइ उनजे अंदरि ज़ैली मसइला घणा आहिनि, रिवायतूं घणियूं आहिनि। हाणे
अॼोको इंसानु जेका हयाती गुज़ारे रहियो आहे ऐं जेका गुज़ारणु वञी रहियो आहे उन में हुनजो अकुलु सानवी थी रहियो आहे। हुनजी टेक्नोलॉजी जे साम्हूं ऐं टेक्नोलॉजी जी एफिशिएंसी जे साम्हूं ऐं बाज़ारुनि ऐं मार्केट्स जे साम्हूं हिकु कंज़्यूमरिज़म जे साम्हूं हीउ जेको कुझु वहिंवार असांजी चौधारी हिकिड़ो ॼाण पियो उणे उन में इंसान जो वजूद ऐं इंसान जे अकुल जो ऐं महसूसात जो जी हैसियत उहा घटिजी रही आहे। त नतीजे में ज़ाहिर आहे त इन हाणे अञा इहा शइ छंड जी छाण जी कंहिं जाइ ते न वञी बीठी आहे जंहिंमें लॻे त हिकिड़े क्लासिकल दौर खां जीअं जदीद दौरु आयो हो तीअं जदीद खां पोस्ट मॉडर्न दौरु ठही बीठो आहे न, उहो हिकिड़ो ज़िंदा अमल आहे ट्रांज़िशन जो दौरु, ट्रांज़िशन दट। ऐं उहा ट्रांज़िशन जेका आहे उहा सेटल न पई थिए, उहा ट्रांज़िशन हंधाइती कोन पई थिए, जाइती न पई थिए। इन करे हिकिड़ो डिसओरिएंटेड इंसानु अॼोके दौर में तव्हां बस में वेठा आहियो 10 माण्हू वेठा आहिनि 20 वेठा आहिनि हिक ॿिए सां कोन पिया ॻाल्हाइनि। घर में 7 भाती आहिनि त उहे 24 कलाकनि मां घणो टाइम हिक ॿिए सां ॻाल्हाइनि था। भेणूं भाइर हिक ॿिए सां घणो ॻाल्हाइनि था। क्लासरूम आहे, इंसानी ज़िंदगी जो को बि स्पेस खणो, ख़बर पए थी हा असां किन ॿियनि माण्हुनि सां राब्ते में आहियूं, वर्चुअल वर्ल्ड में आहियूं, पर रियल जेका वर्ल्ड आहे असांजे आस पास। त हाणे इहे सभु जेके सूरत हालूं आहिनि इहे ज़ाहिर आहे इंसान जे वजूद खे, इंसान जे अहसास खे, इंसान जे ख़्याल खे, इंसान जी कैफ़ियत खे, उन जे वजूदी सवाल खे नए सिर उभारे रही आहे। हाणे ज़ाहिर आहे त अदब उनजो को उपचार त कोन कंदो जीअं फ़लसफ़ी कंदो, फ़लसफ़ी उनखे तर्जुमो करे ॿुधाईंदो, फ़लसफ़ी उनखे एनालाइज़ कंदो, पर अदब छा कंदो? अदब पोर्ट्रे कंदो। अदब उहा सिचुएशन पैदा करे ॾेखारींदो त इहो इंसानु छा मां गुज़री रहियो आहे ऐं कीअं गुज़री रहियो आहे। ऐं पोइ ज़ाहिर आहे त अदब उनजो तर्जुमो बि कंदो, पर उहो कंहिं फ़लसफ़ी वांगुरु न कंदो, उहो हिकिड़े तख़युल ऐं ख़्याल ऐं अहसास जे तख़लीक़ी इम्तिज़ाज सां हिकिड़ी सूरत हाल उभारे कंदो। त इन करे मां सम्झां थो त इन सॼी सूरत हाल में सिंधी अदब जेको हमअसर सिंधी अदब आहे उहो पंहिंजा पंध करे रहियो आहे, उहो पंहिंजा रस्ता ॻोल्हे रहियो आहे, उहो पंहिंजे हाणे उहे ज़ाहिर आहे ईअं चिटा तव्हांखे न मिलंदा। मिसाल तौरु जेकॾहिं तव्हां वञो 60 जे ॾहाके में 50 जे ॾहाके में, उनखां पहिरीं जा ॾहाका बाद जा ॾहाका, तव्हांखे ॾहाकनि जा उभरियल रुझान मिलनि था, तव्हांखे दौरनि जा उभरियल रुझान मिलनि था। अॼोके दौर में तव्हां ईअं था आइडेंटिफाई करे सघो, या का सियासी जदोजहद बि न आहे उन क़िस्म जी माण्हू। त हाणे छा आहे त ज़ाहिर आहे त बज़ाहिर ॼण त हिकिड़ी बेतरतीबी आहे मौज़ूअनि में, उन में कोहेरेंस नज़र नथो अचे। इहा इनकोहेरेंस को अदीब जी ग़लती न आहे, उहा इनकोहेरेंस उन दौर जी पैदा कयल आहे जंहिंमें अदीब ऐं तख़लीकार ऐं शाइर बि ज़ाहिर आहे त पंहिंजी तख़लीक़ करे थो। पर मां इहो सम्झां थो त सिंधी अदब हिकिड़ो सिंधी समाज पंहिंजे समूरनि ख़राबियुनि ऐं कमज़ोरनि जे बावजूदि ऐं सिंधी अदीब ऐं तख़लीकार शाइर उहो पंहिंजे समूरनि पंहिंजे जेके बि लिमिटेशन्स हुन जूं आहिनि उनजे बावजूदि उहो हिकिड़ो ज़िंदह समाज आहे ऐं ज़िंदह अमल आहे तख़लीक़ी जेको पंहिंजे दौर जे सवालनि खे एड्रेस करे रहियो आहे। हा, उन में तजुर्बाती दौरु आहे, मिसाल नाविल तमामु घणो लिखिजी रहियो आहे, पर हाणे सुवालु इहो आहे त इन में नाविल घणा आहिनि, इन में रियल नाविल घणा आहिनि, या इन जा मौज़ू कहिड़ा आहिनि, या उन नाविल जे फॉर्म ऐं कॉन्टेंट जे अंदरि कहिड़ी अंदरि लिकियल दुनियाऊं आहिनि। इन ते गुफ़्तगू थी सघे थी, इन ते बहस थी सघनि था, इन ते इतफ़ाक़ इख़्तिलाफ़ थी सघनि था। ईअं शॉर्ट स्टोरी आहे, अॼुकल्ह शॉर्ट स्टोरी जे भेट में नावल वधीक पियो लिखियो वञे ऐं ग़ैर अफ़सानवी सिन्फ़ुनि जो दौरु पूरी दुनिया में वधीक उभरियो आहे, त सिंधी अदब में बि उहो वधीक तेज़ी सां उभरी रहियो आहे। ख़ाका नवीसी, सफ़रनामा, आतमकथाऊं, इहे सभु जेके सिन्फ़ूं आहिनि इहे बि हिते असां वटि हाणे उभरी रहियूं आहिनि। पर मजमूई तरह मां सम्झां थो त अॼोके दौर खे इन अंदाज़ सां ॾिसण त सेटल्ड दौरु हुजे जंहिंजा के उभरियल ऐं ख़ासि रुझान हुजनि, ईअं अॼोके दौर में ॾुखियो आहे उनखे ॾिसणो पवंदो त हीउ समाज हिकु किथे वञे थो किथे। हीउ मुंहिंजे लाइ सुवालु इहो अहम आहे, ज़ेली सभिनी सुवालनि खां पासीरो थी त हीउ समाज पंहिंजी कॉग्नेटिवली ऐं क्रिएटिवली ऐं पंहिंजे तफ़कुर में हिकिड़ो जीअरो समाज आहे या हीउ समाज हिकिड़ो मतरूक समाज आहे। मां सम्झां थो त अॼोके दौर जो नौजवान, अॼोके दौर जो अदीब लिखी रहियो आहे, उहो सोचे रहियो आहे, उहो महसूसु करे रहियो आहे। हाणे उहो तजुर्बाती तरह कहिड़े तख़लीक़त जे मक़ाम ते आहे, उहो ज़ाहिर आहे त हर दौरु कहिड़ो दौरु आहे जंहिंमें सभु लिखियल शयूं मयारी हूंदियूं आहिनि या सभु लिखियल शयूं वॾियूं तख़लीक़ूं हूंदियूं आहिनि। ज़ाहिर आहे त हर समाज हिकिड़े तख़लीक़ी तजुर्बे में गुज़रंदो आहे।
त हिकिड़ियूं तहरीरूं तव्हांजे दौर जो तजुर्बा आहिनि, उन्हनि तजुर्बनि मंझां यकीननि ग़ैर मामूली तख़लीक़ूं ईअं उभरंदियूं जीअं असांजे समाज में अॻु उभरी बीठियूं। बिल्कुलु जामी। ऐं वरी असांजे साईअ जो वक़्तु थी वियो आहे ऐं जामी असां जॾहिं ॻाल्हाईंदा आहियूं त वक़्त जी ख़बर न पवंदी आहे, सो वरी साईअ खां पोइ वरी हाज़िर थियूं था। जी नाज़रीन, साईअ खां पोइ वरी हाज़िर आहियूं ऐं गुफ़्तगू हली रही आहे जामी चांडियो सां। त जामी असां अदब ते ॻाल्हायो त हिकिड़े अदब जो हिकिड़े अदीब जो हिकिड़े एक्टिविस्ट तौर ते छा हिकिड़ो रोल ठहे थो। तव्हां पाण हिकिड़ा एक्टिविस्ट रहिया आहियो, समाजी सरगर्म कारकुन रहिया आहियो, इन हवाले सां तव्हां हिकिड़े अदीब जे रोल खे कीअं था ॾिसो? ॾिसो अमर, हाणे इन बारे में का मुतफ़िक़ा का यूनिवर्सल क़िस्म जी का पोज़ीशन त न आहे त असां चऊं त बाबा हीअ पॉलिसी आहे ऐं इनखे हर कंहिंखे एडॉप्ट करिणो आहे, ईअं न आहे। अदब तख़लीक़ करणु हिकिड़ो इनफ़रादी अमल आहे, इनफ़रादी क्रिएटिव अमल आहे, पर असां सभु सम्झूं था या असां मां के सम्झनि था ऐं मां सम्झां थो ईअं त इनफ़रादी क्रिएटिव या क्रिटिकल अमल बि समाज जो जे सां गॾु रहे थो, समाज मंझां उभिरे थो ऐं पसो पे समाज जे लाइ तख़लीक़ थिए थो। उनखे समाज खां मुकमल तरह लातालुक़ नथो करे सघे। इवन जेके सम्झनि था त समाज सां तालुक़ जो न हुअणु खपे, उहे बि दरअसल का न का समाजी ॻाल्हि ई करे रहिया आहिनि। हिन लातालुक़ी बि समाजी रवैयो आहे न। लातालुक़ी जेकॾहिं कंहिं तख़लीक़ार खे इहो वहम अची वियो आहे त अदब खे लातालुक़ हुअणु खपे, त इहा लातालुक़ी बि हिकिड़ो समाजी रवैयो आहे ऐं हिकिड़ो सियासी रवैयो आहे ऐं फ़िक्री रवैयो आहे। ऐं गार्शा मार्किस जो हिकिड़ो कोट हो, द रेवोल्यूशनरी ड्यूटी ऑफ अ राइटर इज़ टू राइट वेल। पहिरीं ॻाल्हि त आहे त सुठो लिखे, पर समाज सां हाणे मां इन ॻाल्हि ते अचां त दुनिया में हूअं त अदब जे अंदरि धाराऊं सवे आहिनि, मतिलबु विरहाइबो त सवे धाराऊं अची वेंदियूं, ज़ेली धाराऊं तमामु मजमूई तरह हिकिड़ा तख़लीक़ार, हिकिड़ा अदीब, हिकिड़ा लेखक थियनि था जेके सम्झनि था त असां जो कमु फ़क़ति लिखणु आहे ऐं इहो पंहिंजे सिर मुकमल कमु आहे ऐं असांखे हिते इज़ाफ़ी ॿार न हुजणु खपे। मां हुनजो एतिराम कयां थो। जेकॾहिं को तख़लीक़ार अदब तख़लीक़ करे रहियो आहे त इहो पंहिंजे सिर मुकमल कमु आहे, बिल्कुलु, इन में मूंखे कोई शक न आहे। इन करे एसि ताईं मुंहिंजी हुन सां इतफ़ाक़ आहे ऐं इहा का ऑब्लिगेशन न आहे, इहो को शर्त न आहे कंहिं अदीब जे अदीब हुजण जो त जेसि ताईं उहो समाज जे ॿाहिरां उथी न बीहे तेसि ताईं उहो अदीब न आहे। उहो हा, हू कहिड़े मयार जो लिखी रहियो आहे, हुन में गहराई केतिरी आहे, तफ़कुर केतिरो आहे, हुनजो फ़न ऐं ॿोली किथे बीठा आहिनि, तजुर्बा हुन केतिरा कया आहिनि, इहो हुनजा असुल पैमाना आहिनि। हाणे जेका असांजी रिवायत आहे, जंहिंखां मां सवेर तव्हां मूंखां पुछियो त मार्क्सिस्ट रिवायत आहे या तरक़ी पसंदि रिवायत आहे, त उहा अदब खे फ़क़ति एतिरो नथी सम्झे त अदब फ़क़ति इनफ़रादी वहिंवार आहे ऐं अदब इनफ़रादी दायरे जे अंदरि ई रहे थो। इंसानी ज़िंदगी जा सभु सुवाल, सभु बुनियादी सवाल, आज़ादी, ग़ुलामी, ख़ुशी, दुख, अरमान, हसरत, कावड़, ख़्वाहिशूं, ख़्वाब, मायूसियूं, अवेसायूं, उत्साह, हाणे मां लिस्ट कयां त डिघी थी वेंदी। इहे ई मुहरिक आहिनि न बुनियादी तरह। अदब जा बुनियादी तरह कहिड़ा मुहरिक आहिनि? ॾेई वठी, मौज़ू मुख़्तलिफ़ हूंदा न, मौज़ू मुख़्तलिफ़ हूंदियूं, उन जे अंदरि कैफ़ियतूं मुख़्तलिफ़ हूंदियूं, पर बुनियादी तरह इंसानी ज़िंदगी जा जेके मुहरिक त इहे आहिनि ऐं इन में इज़ाफ़ा कुझु थी सघंदा। ओके, इहे इनफ़रादी आहिनि, यकीन इन में शक ई न आहे, पर छा इहे एब्सोल्यूटली इनफ़रादी आहिनि? छा इहे क़तई तरह इनफ़रादी आहिनि? छा इन जो ख़ारिज सां ऑब्जेक्टिव ऐं ॿियनि सां तालुक़ न आहे? त असांजी रिवायत, तरक़ी पसंदि फ़िक्री रिवायत, अदब जी रिवायत हुजणु आहे, उहा इहा सम्झे थी ऐं दुरुस्त सम्झे थी त अदब बिल्कुलु हिकु ख़ासि माना में इनफ़रादी तख़लीक़ी अमल आहे, को शक न आहे, इहा ॻाल्हि दुरुस्त आहे, पर उहा वसीतर माना में पंहिंजे समाज सां जुड़ियल आहे। हाणे इहा थी ॿी ॻाल्हि, ॿियो ॾाको थियो। टीं ॻाल्हि जेका तव्हां ॻाल्हि कई त अदीब खे केतिरो उथी बीहणु खपे। हबीब जालिब खे कहिड़ी ज़रूरत हुई? भला शेर त लिखियईं पिए न, भला लठियूं खाइणु ज़रूरी आहिनि छा? भला जेल बि वञणु ज़रूरी आहे छा? शेर लिखियईं पिए, अयूब ख़ान खे लिखियईं पिए त मैं दस्तूर को नहीं मानता, काफ़ी न हो, पर पोइ उन पंहिंजे, त मां सम्झां थो इहो टियों हाईएस्ट ॾाको आहे। मां त रुगो मिसाल ॾिनो जालिब जो, असांजा सभु वॾा अदीब
वॾा घणा सभु न बि चवां खणी, पर दुनिया जी सॼी उहो दौर अहिड़ो हो। त मां सम्झां थो त दरअसल जेका तव्हां ॻाल्हि पे कई एक्टिविज़म जी, सरगर्म इंसान जी, मुतहरिक इंसान जी, त ज़ाहिरा ज़िंदगी तहरुक जो नालो आहे, इनफ़रादी माना में बि ऐं इज्तिमाही माना में बि। पोइ मुंहिंजो हिकिड़ो सुवालु आहे, ऐं उहो सुवालु मां उन्हनि दोस्तनि जे साम्हूं थो रखां जेके सम्झनि था त अदीब खे इहो ई काफ़ी आहे। जंहिं इंसान खे जेतिरो गहरो फ़हम आहे, जेतिरो गहरो इदराक आहे, जंहिंखे इंसानी ज़िंदगी जे हक़ीक़तुनि जी ऐं ॾुखनि अहंजनि जी या जेके बि सूरत हालूं आहिनि, वार्ताऊं आहिनि, उनजो एॾो गहरो इदराक ऐं शऊर आहे ऐं महसूसात आहे, उहो लातालुक कीअं थो रही सघे? उनखे उहो लातालुक रही कीअं सघे थो? मुमकिन न। त मां सम्झां थो त इहो असांजे शऊर ऐं असांजे ज़मीर जी तरबियत जो सुवालु आहे त असां उनजी केतिरी तरबियत कई आहे त उहो कुंड में वेही कढ़ंदो पचंदो, ऐं या उहो वक़्तु अचण ते उहो वक़्तु अचण जो सुवालु वतन जो बि थी सघे थो, क़ौम जो बि थी सघे थो, तबक़ाती थी सघे थो, समाजी थी सघे थो, सिन्फ़ी थी सघे थो, माहौलियाती थी सघे थो, को बि थी सघे थो। इहो कीअं मुमकिन आहे त हिकिड़ो गुलनि सां प्यारु कंदड़, हिकिड़ो वणनि सां प्यारु कंदड़ हिकिड़ो तख़लीकार जॾहिं हुनजे साम्हूं ॿिला कटिया वञनि त उहो ख़ामोश रही वञे। पाणी ऐं दरिया सां प्यारु कंदड़ हिकिड़ो जेको तख़लीकार आहे उहो दरिया खे क़तलु कयो वञे त ख़ामोश रही सघे थो। धरती खे पंहिंजी माउ सम्झंदड़ ऐं माउ जो जीअं पंहिंजे शाइरी में अदब में पेश कंदड़ शाइर उन धरतीअ जे मथां, त सुवालु इहो आहे त इहा का मजबूरी न आहे, इहो सुवालु उन तख़लीकार जे शऊर ऐं ज़मीर जे सतह जो आहे त उहो पंहिंजो पाण खे केतिरो कमिटमेंट सां केतिरनि दायरनि ऐं तहनि में ऐं सतहुनि ते मथे खणी थो वञे। बाक़ी जेको तख़लीकार इन तहरुक खां सवाइ बि पंहिंजो कमु करे रहियो आहे उहो निहायत मोतबर आहे, उहो निहायत एहतराम लाइक़ु आहे, उहो निहायत ग़ैर मामूली आहिनि। अच्छा जामी, हाणे जीअं त असांजो वक़्तु मुख़्तसर आहे, मां चाहियां थो तव्हां खां कुझु ॿिया बि सुवाल कयां। हिकु अदीब जी जेका साञा आहे, जेको शऊर आहे, उहो उन मां असांजो हुकूमतूं फ़ाइदो छो थियूं वठनि? मिसाल तव्हांजी जेका हिकिड़ी इंटेलेक्चुअल अप्रोच आहे, जीअं तव्हां चयो दरियाहनि जे बारे में, जबलनि जे बारे में, सियासत जे बारे में इवन, छो त हिकिड़ो अदीब हिकिड़ी इंटेलेक्चुअल लेवल ते वॾो मुतालियो करे हिकु सतह ते थो पहुचे, छा उन्हनि खे हिकिड़ा अदीब जे मशवरनि जी, उनजे सलाहुनि जी ज़रूरत नथी पवे, या इन जो कहिड़ो रस्तो थी सघे थो? अदीब या आलिम या स्कॉलर या साहिब दानिश हिकिड़े माण्हूअ जे ख़्याल या सोच जो फ़ाइदो वठंदियूं उहे हुकूमतूं जेके अवाम दोस्त हूंदियूं, जेके अवाम जे लाइ सोचींदियूं हूंदियूं, जेके अवाम मंझां वाक़ई उभरी आयूं हूंदियूं, जेके अवाम जूं वाक़ई नुमाइंदा हूंदियूं। हे जेके जुगाड़ी, जेके रहज़न, जेके रत पियाक, जेके अवाम दुश्मन हुकूमतूं आहिनि, ऐं जेको पूरो हे निज़ाम रत पियाक आहे, अवाम दुश्मन ऐं फोरू निज़ाम आहे, इन सां त अदीब ऐं आलिम जो, स्कॉलर जो बुनियादी तज़ाद आहे। इन करे मां सम्झां थो त टी दुनिया जा जेके बि, टी दुनिया जा हाणे हिकिड़ो इस्तिलाह आहे, पर दुनिया में जेके बि अहिड़ा समाज आहिनि, अहिड़ियूं रियासतूं आहिनि ऐं अहिड़ा निज़ाम आहिनि जिन में रियासतूं ऐं हुकूमतूं अवाम दुश्मन आहिनि, उते ज़ाहिर आहे त हिकिड़ो बुनियादी तज़ाद थिए थो हिकिड़े ज़मीर ऐं सच ऐं अहिड़ो प्रेशर त विझणु घुरिजे। त पोइ इहो मुंहिंजो चवणु इहो आहे त पोइ जीअं असां जे नसुलनि कयो आहे, जीअं असां कयूं था, जीअं असांखां पोइ वारनि खे करणु खपे, उहो इहो ई आहे त हुकूमतुनि खे, रियासतुनि खे मजबूर करणु खपे, उन दबाव पैदा करणु खपे ऐं उन्हनि खे सोढ़ो करणु खपे। त जीअं मिसाल तौरु हीउ जेको अॼुकल्ह कारूंझर जो सिलसिलो हले पियो, मां सम्झां थो त इहो फ़ैसिलो जो कयो अथनि त नंगर पार्कर जे अंदरि जेका हदुनि में जेका जबल आहे उहो न कटींदासीं, इहा शाबस ठीकु आहे, पर खारसर बि कारूंझर ई आहे, असां उनखे बि सम्झो कारूंझर आहे। इन करे हुकूमतुनि जा जेके बि उहे हुकूमतुनि जा कम तालीम जे शोबे हुजनि, सिहत में हुजनि, ॿियनि पॉलिसियुनि में हुजनि, अदीब ऐं आलिम ऐं स्कॉलर खे ऐं हिकिड़े दानिश्वर खे, हक़ीक़ी अवामी दानिश्वर खे पंहिंजे समाज जो आवाज़ु हुअणु खपे ऐं पंहिंजे समाज जे पासे बीहणु खपे, ऐं इहो ई हुनजो बुनियादी तरह ज़ाहिर आहे। हिकिड़े अदीब आलिम ऐं स्कॉलर वटि के फ़ौजूं त न आहिनि, हुन वटि के लश्कर त न आहिनि, हुन वटि के हुजूम त न आहिनि, हुन वटि पंहिंजो ज़मीर आहे, हुन वटि पंहिंजो फ़िक्र आहे, हुन वटि पंहिंजो कलम आहे, पंहिंजो तख़लीक़ी इज़हार आहे, ऐं इहा ई हुनजी सघ आहे। त मां सम्झां थो उहा सघ पंहिंजे दौर जे सच जे पासे हुअणु खपे
उहा दौर पंहिंजे दौर जे अवाम जे पासे हुअणु खपे, उहा दौर पंहिंजे दौर जे मज़लूम सभई जेके शिकिलियूं आहिनि मज़लूमनि जूं, उहे क़ौमी हुजनि, तबक़ाती हुजनि, सिन्फ़ी हुजनि, कहिड़ियूं हुजनि, उनजी ॾाहप, उनजो इल्मु, उनजो कलम ऐं तख़लीक़ियत तारीख़ जे हुन धारा जे पासे हुअणु खपे। तमामु ख़ूबसूरत जामी। ऐं आख़िर में मां थोरो ॻाल्हाइणु चाहींदुसि, तव्हांजो हिकिड़ो सगारो पासो रहियो आहे शाह लतीफ़ जे हवाले सां, तव्हां उनजा पारखू रहिया आहियो, लेक्चर ॾींदा रहिया आहियो, मज़मून लिखिया आहिनि नवां, ऐं तव्हां चओ था उन ते किताब बि तव्हांजो अचण वारो आहे। अॼु जॾहिं असां हिन पोस्ट मॉडर्न दौर जी ॻाल्हि कई ऐं हिन ट्रांज़िशन पीरियड जी ॻाल्हि कई, उन दौर खे ऐं असां शाह लतीफ़ जे शाइरीअ में ॾिसूं त पोइ शाह लतीफ़ केॾो रेलेवेंट आहे अॼु जे दौर जे इंसान लाइ। शाह लतीफ़ जो मूं जेका सवेर ॻाल्हि कई, कमाल इहो हो त हू 18वीं सदी में लिखी रहियो हो ऐं तसौफ़ जे ज़मीन, फ़िक्र जे ज़मीन में लिखी रहियो हो, पर हुन पंहिंजे छा फोकलोर पंहिंजे तारीख़ मूं खयां, हुन पंहिंजा दास्तान पंहिंजे ज़िंदह तारीख़ मूं खयां, अवाम मूं खयां, ऐं हुक्मरान तबिक़नि मां बि फ़क़ति उहे किरदार खयां जिन पाण खे डी क्लास कयो, डीकंस्ट्रक्ट कयो। मिसाल तौरु जाम तमाची आहे त उहो बादशाह नथो रहे तॾहिं लतीफ़ वटि क़ाबिल क़बूल आहे, ऐं सोरठ में जॾहिं राय ॾिया छा त उहो जॾहिं एॾो थो पंहिंजो पाण खे फ़न जे साम्हूं पेश करे तॾहिं तो क़बूल पवे, न त लतीफ़ आम माण्हूअ जे हिकिड़े नए तसवर जो शाइर आहे। हाणे जेको तव्हांजो सुवालु आहे त अॼोके दौर में, मां त जीअं मूं सवेर ॻाल्हि कई त शाह लतीफ़ 18वीं सदीअ में पंहिंजे तसौफ़ जे ज़मीन में, फ़िक्री ज़मीन में किरदार, तसवर, ख़्याल, ज़िंदगी जा वड़, एट्रीब्यूट्स, ज़िंदगीअ जा जेके क़दुर आहिनि ऐं तसवर आहिनि ऐं उनजो अमली सूरतूं आहिनि, उहे सभु अहिड़ियूं बीहारियूं जेके जदीद दौर में इरलेवेंट न थियूं। उहे जदीद दौर में असांजे कमु आयूं। जॾहिं शेख अयाज़ या जदीद दौर उभरियो त उन लतीफ़ साईंअ जे छॾियल निशाननि ते, रंधनि ते पेर रखी अॻियां वधियो, छो त उन में इहा गुंजाइश हुई। हाणे जेको दौरु आहे, जेको इन ते मूं काफ़ी दफ़ा लेक्चर बि ॾिना आहिनि ऐं लिखियो बि आहे, हे जेको अॼोको पोस्ट मॉडर्न जेको दौरु आहे, डिसओरिएंटेड इंसानु आहे, बेसुकून इंसानु आहे, अॼोके दौर जो बेकैफ़ इंसानु आहे, उहो इंसानु जंहिंखां पंहिंजो वजूदु विञाइजी वियो आहे, उहो इंसानु जेको पंहिंजो पाण खे नथो ॻोल्हे सघे। ॿियो त ॻोल्हण ॿी ॻाल्हि आहे, ससुई पुनूअ ॻोल्हे उहा त परे जी ॻाल्हि आहे, हुनखे पहिरीं त ख़बर हुजे मां छा आहियां, घटि में घटि ससुईअ खे इहा त ख़बर ई ससुई आहे। अॼोके दौर जो इंसानु पंहिंजे वजूद सां तालुक़ु नथो पैदा करे सघे, हुनजी पंहिंजी ज़ात सां विथी अची वई आहे हिन टेक्नोलॉजी ऐं मार्केट ऐं सरमाएदारी ऐं ॿियूं घणियूं शयुनि जे करे। त मां सम्झां थो त शाह लतीफ़ जो कमाल इहो आहे, ज़ाहिर आहे शाह लतीफ़ शाइर आहे, को शाह लतीफ़ हर कम त कोन असां करे ॾींदो। शाह लतीफ़ इंसान खां खे उहो विञाइजी वियल कैफ़ वापसि ॾेई सघे थो। शाह लतीफ़ इंसान जे वजूद जो विञाइजी वियल वजूद खे ॿीहर ॻोल्हे हथु करण में उनजो साथी ऐं रहनुमा बणिजी सघे थो। शाह लतीफ़ अॼोके दौर जे नियो लिबरल ऐं सरमाएदाराना समाज जे जुगाड़ी हिरफ़तुनि जे अंदरि उहो क़ुर्बानीअ खे, उहो कमिटमेंट खे, उहो इश्क खे, उहो सुरिहाईअ खे, ऐं सुरिहाई ॿाहिरि ई न अंदरि ई सुरिहाई, पंहिंजो पाण खे ट्रांसफॉर्म करण जी तव्हां जेके पासा खणंदव, अल्ट्रुइज़म आहे। त शाह लतीफ़ दरअसल अॼोके वजूदी बहरान में वरितल इंसान खे हिकिड़े उन इंसान जंहिं लाइ हुन चयो त कैफ़ धारा कोई जिए कोन जहान में, उहो इंसानु, उहो आदर्शी इंसानु, उहो कैफ़ वारो इंसानु अॼोके दौर में कीअं पंहिंजो वजूद रिक्लेम करे सघे थो, मां सम्झां थो त शाह लतीफ़ उनजो वॾे में वॾो सूंहो शाइर आहे। वाह, इन लाइ अॼु जे इंसान खे वरी शाह लतीफ़ खे पढ़णो पवंदो, तॾहिं उहो कैफ़ वारियूं कैफ़ियतूं ऐं उन्हनि खे उहो माणे सघंदो। जामी तव्हां ट्रैवल बि ॾाढो था कयो ऐं घुमो था, तव्हांजा तख़लीक़ी सफ़रनामा असां सोशल मीडिया ते पढ़ूं था, ताज़ो बि तव्हां हिकु सफ़र तां मोटिया आहियो। जेके अदीब लेखक लाइ इहो सफ़रु शाह लतीफ़ ॾाढा सफ़र कया, इहो केतिरो ज़रूरी आहे ऐं इहो किताबनि खां सवाइ हुनजी जेका ज़हनी वसत आहे हुन में केतिरो इज़ाफ़ो थो करे। ॾिसो, किताब बि छो अहम आहिनि, किताब बि इन करे अहम आहिनि न त इन में इंसान जी ॾाहप महफ़ूज़ आहे, इंसान जो इल्मु महफ़ूज़ आहे, इंसान जा अहसास ऐं तख़युल महफ़ूज़ आहिनि, इंसान जी तख़लीक़त महफ़ूज़ आहे। त हाणे ज़ाहिर आहे त इहे सभु तजुर्बा जेके आहिनि रुॻो किताबनि में त न आहिनि, किताबनि में त आहिनि ई आहिनि, पर ज़िंदगी हिकिड़ो ज़िंदह लकाव आहे। त मां इन में तव्हां सही ॻाल्हि चई, मां सफ़र खे बेहदि हसीन तजुर्बो सम्झंदो आहियां।
अच्छा मज़े जी ॻाल्हि त सफ़र माण्हू न फलाणी कमु मिसाल के सफ़र में ॾुखियाई पेशियूं, मां ॾुखियाईनि खे बि हसीन सम्झंदो आहियां। सफ़र अंदरि जो हुजे ऐं या ॿाहिरि जो हुजे, सफ़र पेरनि जो हुजे, अखियुनि जो हुजे या दिलि जो हुजे या अहसास ऐं ख़्याल जो हुजे, दरअसल इहो सफ़र ई आहे, दाख़िली ऐं ख़ारिजी सफ़र ई आहे जेको असांजी दुनिया खे वसी करे थो, असांखे दुनिया सां जोड़े थो हिकिड़े नामियाती अंदाज़ में, तख़लीक़ी अंदाज़ में, तनक़ीदी अंदाज़ में। त मां सम्झां थो त लतीफ़ साईं जेकी ॻाल्हि कई, जेकॾहिं उनखे मां कोट कयां, उनखां ई उधारा वठां त हिकु सिट में उकलाए ॾींदो ॻाल्हि त हितां खणी हुत सेरस, त इहो छा आहे, इहो सफ़र आहे न। त इन करे तव्हां ॾिसो लतीफ़ जो को बि किरदारु बिना सफ़र जे न आहे, उहो सफ़र अंदरि जो बि आहे, ॿाहिरि जो बि आहे। लतीफ़ पाण पंहिंजी ज़िंदगीअ में सफ़र ई सफ़र हो। त मां सम्झां थो त मां पंहिंजे लाइ त हमेशह इहो पसंदि कंदो आहियां, पर दिलि चवंदी आहे त सॼो जहान सफ़र में हुजे, सॼी काइनात सफ़र में हूअं बि आहे। त इन करे सफ़र ई ज़िंदगी आहे ऐं सफ़र ई हक़ीक़त आहे। शर्त इहो आहे त ज़िंदगीअ ॾांहुं रवैयो ज़िंदह दिली वारो हुजे, तख़लीक़ी ऐं तनक़ीदी हुजे ऐं सिखण वारो हुजे, ऐं त पोइ मां सम्झां थो त सफ़र उहो कंहिं हिकु मकान में हुजे या उहो ज़मान ऐं मकान जे गर्दिशुनि में हुजे, पर सफ़र इंसान जो उस्ताद ऐं सूंहों आहे। तमामु घणी महिरबानी जामिर, तमामु ख़ूबसूरत गुफ़्तगू कई ऐं अञा त तमामु घणा सवाल हा, पर तव्हां सां जॾहिं गुफ़्तगू थींदी आहे त पोइ ॻाल्हि मां ॻाल्हि, मौज़ूअनि मां मौज़ू निकिरंदा आहिनि। ऐं नाज़रीन, तव्हां तमामु हिकिड़ी इल्म सां, अकुल सां, शऊर सां भरपूर गुफ़्तगू ॿुधी, ऐं वरी जामिया जो अंदाज़ ॻाल्हाइण जो अहिड़ो हूंदो आहे त जीअं अहमद फराज़ जो जी सिट आहे त सुना है बोले तो बातों से फूल झड़ते हैं, उहा कैफ़ियत हूंदी आहे। ऐं तमामु तव्हां इल्मी गुफ़्तगू ॿुधी हिन पोस्ट मॉडर्निज़म दौर जे हवाले सां, अॼोके इंसान जी जेके अंदरूनी कैफ़ियतूं आहिनि उन्हनि जे हवाले सां, एक्टिविज़म जे हवाले सां, ऐं उमेद त तव्हांखे अॼोकी कचहरी पसंदि आई हूंदी। ईंदड़ हफ़्ते वरी किन नवनि मौज़ूअनि ऐं नवनि महिमाननि सां हाज़िर थींदासीं। तेसिताईं मोकिलाणी न आहे, सदाईं गॾु।